जेसीं ताईं मां हिन कमीने खे ॿधी ते खणी नथो अचां तेसि ताईं मुंहिंजी हिन दिलि खे सुकून कॾहिं बि कोन मिलंदो। तुंहिंजी बेइज़ती तुंहिंजी सौट कई आहे, कावड़ वरी हुन गरीमा पियो कढी। मुंहिंजी बेइज़ती बि हुनजे करे थी आहे। मूंखां वधीक हुन घर में इज़त हिन मोर जी आहे, हिकु बराड़ी जो ॼट जाहिल जंहिंजी इज़त मूंखां वधीक हुन घर में बि थिए। किथे तोखे इहो ख़ौफ़ त न आहे त तुंहिंजी सौट हुन सां शादी करे ऐं वेही रहे? इन में को बि शक न सम्झजांइ, छोजो मुंहिंजी सौट मूंखे हेठि टिकाइण लाइ इहो क़दम खणी सघे थी, पर मां इहो क़दम थियणु कोन ॾींदुसि। तूं हिते वेह, तूं न वञ। बाबा, वीरान घर सुठा न आहिनि लॻंदा। घरनि में रोशनी हूंदी त सॼणनि जी वापसी थींदी। भेण, तूं वञ बधाई खे वठी आ। मूं तोखे चयो आहे न त हुनखे अकेलो वेहण न ॾींदी कर। वञ हुनखे वठी आ, वञ। हाँ दा, मां वठी थी अचां। यो हैरी, सुबुह जे लाइ छा सोचियो अथई? मां त सम्झां थो त सुबुह ताईं खाइण जे लाइ ॿकणा मस वञी बचिया हूंदा। ॿी ॻाल्हि ॿुधाए, जेको न मां कमु सोचियो आहे या ॾिसी आयो आहियां, इन कम खां अलावा असांखां ॿियो को बि कमु कोन पुॼंदो। जॾहिं इहो कमु कंदासीं, ॾिसण में तोखे वरी सादड़ो छो न नज़र अचे? वेही बुख त न आहे न मरणो हो तूं। जेसीं ताईं वस थिए वापसि हलूं, कमु त करिणो आहे न। अम्मा नाज़ा, तूं छा थी चईं? अम्मा, जॾहिं तूं ऐं बाबा मिली करे इहो कमु कंदो त मां हिन कम खे एप थोरी सम्झंदसि। मां बि इहो कमु कंदसि। हाणे हीअं कबो, इहो पाण सुबुह जो अलॻि अलॻि थी निकिरंदासीं, ख़ैर असां शाम जो वरी हिते ई गॾु थींदासीं। अलाह ख़ैर सलाह। पोइ मां ॾिसंदुसि त सभ खां वधीक ॾोकड़ केरु थो कमाए अचे। बाबा, जेकॾहिं अम्मा तोखां अलॻि थी वई त हू गुम थी वेंदी, शाम जो वापसि बि कान ईंदी। अरे अहिड़ी ॻाल्हि आहे छा? अम्मा, मां त चवां थी तेसीं ताईं सभई गॾिजी निकिरूं, जेसीं ताईं वञी हिन शहर जे रस्तनि जा वाक़िफ़ थियूं। हा, वीअं बि सही आहे। मां गुम कान थींदसि बाबा। जिथां वेंदसि उतां निशानियूं कंदी वेंदसि। बाक़ी शाम जो उन दग सां वापसि ईंदसि। बाक़ी तूं ऐं अम्मा ॿई गॾिजी वञिजो। न मां तोखे अकेलो कोन छॾींदासूं, जेसीं ताईं वञी हिन शहर जे रस्तनि जा वाक़िफ़ थियूं। अम्मा, माणे सही थी चए। जेकॾहिं असां हिक ॿिए खां अलॻि थी वियासीं त पोइ हिक ॿिए खे ॻोल्हणु ॾाढो ॾुखियो थी पवंदो। भेण राणी, मूं तोखे केतिरा दफ़ा चयो आहे त वधाई जो वधि खां वधि ख़्यालु रखंदी कर। हिनजी अखियुनि में घोड़ा मूंखे सुठा न आहिनि लॻंदा। मूं चयो आहे हिनखे, पर शायदि वधाई सम्झे नथी। निंड नाहे ईंदी, अखियूं पूरींदी आहियां त अम्मा जूं मयारियूं मिलंदियूं आहिनि। राणी, अम्मा चवंदी आहे, तो ॾिठो हुयो न वधाई, त मुंहिंजो साह कीअं निकितो हुयो। बस मुंहिंजी भेण, बस। जेका गुज़री वेंदी आहे न, उनखे यादि न आहे कबो। ज़ख़्म वरी ताज़ा थी पवंदा आहे। शरी, तूं पंहिंजे घर छो हूंदी? तूं असांजे घर में हूंदी कर न। अदा, मां पंहिंजे घर खे अकेलो नथी छॾी सघां। छा कयां? मुंहिंजो घर वीरान थी वेंदो। तुंहिंजो घर वीरान कोन थींदो भेण। राणी, तूं वधाई खे अकेलो न छॾींदी कर। हिनखे तूं हेॾां वठींदी कर ऐं पोइ वञी ऐं हिननि जे घर में वञी बती ॿारे ईंदुसि। तॾहिं त चवंदी आहियां वधाई, तूं हिते अची मूं सां गॾु सुम्हंदी कर। सोप सीरियल मोहब्बतुनि जो माॻु तमामु एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।